सिंध असेंबली बल्दियाती इदारनि जे सरबराहनि खे माली इंतज़ामी मामलनि में बाख्तियार बणाइण वारो बिल मंज़ूर करे वरितो। बिल तहत सिंध जा मेयर ऐं चेयरमैन लाॻापियल डिवीज़न ऐं ज़िलनि में डेवलपमेंट अथॉरिटीज़ जा चेयरमैन हूंदा, जॾहिं त वाटर बोर्ड ऐं सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट जा समूरा इख्तियार बि मेयर हवाले कया विया आहिनि। इजलास जी कार्रवाई जा तफ़सील शबीर लाशारी ऐं दासुमराज जी हिन रिपोर्ट में। सिंध असेंबली जो इजलास आगा सिराज दुरानी जी सदारत हेठि थियो। इजलास में सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला मकानी इदारनि जे सरबराहनि खे बाख्तियार बणाइण वारो बिल पेश कयो, जेको मुतफ़िक़ा तौर ते मंज़ूर कयो वियो। बिल तहत सिंध जा मेयर ऐं चेयरमैन लाॻापियल डिवीज़ननि ऐं ज़िलनि में डेवलपमेंट अथॉरिटीज़ जा चेयरमैन हूंदा, जॾहिं त वाटर बोर्ड ऐं सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जा समूरा अख्तियार बि मेयर हवाले कया विया आहिनि। बिल मूजिबि KDA, LDA, MDA जा समूरा अख्तियार मेयर कराची मुर्तज़ा वहाब हवाले हूंदा, जॾहिं त सॉलिड वेस्ट जो रीजनल चीफ एग्जीक्यूटिव पिणु लाॻापियल मेयर जी सलाह मशवरे सां टिनि सिफ़ारिश कयल ऑफिसरनि मां हिकु हूंदो। बिल तहत वाटर बोर्ड जो चीफ एग्जीक्यूटिव मुक़ररु करण जो अख्तियार बि मेयर हवाले कयो वियो आहे। अथॉरिटीज़ जा समूरा मुलाज़िम काउंसिल जी हैसियत सां कमु कंदा रहंदा। सिंध असेंबली मां पास करायल बिल मूजिबि हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जो चेयरमैन हैदराबाद जो मेयर हूंदो। सेवन डेवलपमेंट अथॉरिटी जो चेयरमैन लाॻापियल काउंसिल जो सरबराह हूंदो। तरमीमी बिल मूजिबि सूबाई मालियाती कमीशन एवार्ड लाइ 180 ॾींहनि अंदरि सिफ़ारिशूं पेश कयूं वेंदियूं। पहिरियों भेरो सूबाई मालियाती एवार्ड फार्मूले में टैक्स गॾु करण खे बि शामिल कयो वेंदो। बिल जे मतन में ॼाणायो वियो आहे त PFC जा वसीला 4 बुनियादनि ते मुख़्तस कया वेंदा। पहिरें मरहले में आदमशुमारी, इलाइक़ा पसमानदगी ऐं आमदनी शामिल हूंदा। मेयर, डिप्टी मेयर, चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जी गैर मौजूदगी में काउंसिल कंहिं बि मेंबर खे सादी अक्सरियत सां ज़िम्मेवारी सौंपे सघे थी। इजलास में मुख़ालिफ़ धुर जा मेंबर खुरम शेर ज़मान, नुसरत सहर अब्बासी, अरसलान ताज, डॉक्टर सीमा ज़िया ऐं शहज़ाद कुरैशी जी गैर हाज़िरी सबबि जवाब न थी सघिया। सिंध असेंबली इजलास में ध्यानु चुकायो नोटिस ते GDA मेंबर आरिफ मुस्तफ़ा जतोई ॻाल्हाईंदे चयो त वज़ीर आज़म पंजाब में हिकु मोटरवे ठाहिण जो ऐलान कयो आहे, पर सिंध में अञा ताईं मोटरवे न ठही सघियो आहे। उन मौक़े ते मुकेश कुमार चावला ॻाल्हाईंदे चयो त ॿोॾि ऐं बरसाति में रोड रस्ता तबाह थी विया, पर रोड रस्ता तामीर कया पिया वञनि। मोटरवे केस में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिंजो केस अदालत में हलंदड़ आहे।